नाज़रीन ठरी मीरवा का खबर शामिल कनालो। ठरी मीरवा अलगोट तारको वडो में ICI पाकिस्तान जीतमार दवाउन जी कंपनी जी एक मीटिंग मोहम्मद सिद्दीक बामण वट थी गुजरी, जंहिंजी शुरुआत कारी उसामा बामण तिलावत कलाम पाक सां कई। उन मौके ते ICI पाकिस्तान NSM वहीद अतहर ऐं SM सिंध शमशाद शर वसीम जोगी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ICI जीतमार कंपनी आहे जेका पाकिस्तान जी लेवल ते हिकु वॾी कंपनी आहे जेका तव्हांखे कुझु फ़ाइदा ॾेई सघे थी। वधीक उन्हनि चयो त जेकॾहिं तव्हां वणनि जे हर हिकु ॿूटे जो ख़्यालु कंदो त तव्हांखे फी एकड़ मां तव्हांखे एवरेज 60 मण ताईं मिली सघे थी। जॾहिं त मीटिंग में ज़मींदारनि गुलाम उमर बांबण, वडेरो मोहम्मद अयूब भट्टी, हाजी वहीद बांबण, गुलाम हैदर बांबण, उस्ताद बरकत बांबण, उस्ताद मंजूर बांबण ऐं हारनि बि पिण वॾे तादाद में शिरकत कई। रिपोर्ट गुलाम नबी इस्लामी, ATV न्यूज़, ठरी मीरवा। उन खां पोइ हिन में हिकड़ी ॿी सलाहियत आहे त हीअ जेको जीतन जो पाण में लॻ जो अमल थिए थो, ख़ासि करे अछी मख जो या साइड अछी मख जी मादा नर खे घुरा जॾहिं हेठां वेहंदो आहे पेरनि सां पेर मज़बूत करे वेंदो आहे पन में, उन पेरनि जी सकत छॾे वेंदी आहे, उन में माना पेर फासाए न सघंदो ऐं हेठि किरी वेंदो। उलाला स्प्रे करण खां पोइ 3 ॾींहंनि ताईं वोणनि जी तरफ़ भले न वञो, छो त उॾामंदड़ नज़र इन टाइम खां पोइ थ्रिप्स वधो। कोई टाइम में गुलाबी सुंडी जो अटैक थी वेंदो आहे, यमन जीतन खे मारे थो, स्पेशली चिटकबरी सुंडी, गुलाबी सुंडी ऐं अहिड़े क़िस्म जा जेके फ्लाइट को मसलो वधे थो ऐं उलाला जो मिक्सचर बि करे सघो था डी कोड छाजे लाइ। उन खां बाद में काफ़ी दवाऊं आहिनि जिन में इंशाअल्लाह तव्हां जॾहिं हिफ़ाज़ती फसल ईद कंदव या